हाणे मूंखे इहो ॿुधायो त कंहिंसा इख़्तिलाफ़ आहे? बाबा असांजे मीर शाहनवाज़ खान जे कमदार दिल ते बेइज़्ती कई आहे, उन सां इख़्तिलाफ़ ख़तमु नथा थी सघनि। हू वॾा ॾिंगा माण्हू आहिनि। सिधे ऐं सुठे माण्हू सां त इख़्तिलाफ़ जल्द ख़तमु थी वेंदा आहिनि, पर बाअक़ल, दाना ऐं हिमत वारो शख़्स उहो हूंदो आहे जेको ॾिंगे माण्हू सां बि पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे। जेकॾहिं केस तां हथु न खणंदासीं त असां लाइ मसइलो पैदा थी वेंदो। केरु कंदो इहो मसइलो? सोडल या पीरल? छो त जेकॾहिं उन्हनि बिड़क बि ॿाहिरि कढी त मुंडीअ ते लत रखी सिसी दर खां धाड़ करे छॾींदोमान। अदा ककर तबियत जो भली तेज़ हुजे पर दिल जो ॾाढो भलो आहे। तमामु जल्द हुन जी कावड़ ख़तमु थी वेंदी। हू कुझु ॾींहं तो मथां कावड़ ज़रूरु कंदो, पर असां हुनखे सम्झाए वठंदासीं। इहो ई सबबु आहे मसाइण त असां अकेले जा शिकार थी विया आहियूं। हर माण्हू